भाभी कहिड़ी बदतमीज़ी आहे? इहो बदतमीज़ी जो जवाब आहे तुरुअ खे सिधो सिधो गोॾे खे वाह लोणो बि पोइते न हणिजांइ वक़्त जे पोइते लोणो हणे त ॿियाड़ी वारा बूट हणिजांसि ॿी ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ वञी ॿुधाजांसि तुंहिंजी झिरकी बहाल खां फुर करे वई जे अथसि दम त वञी तुरुअ खे चयो त बहाल खां छॾाए ॾेखारे दोॾा छा जे लाइ थो ॾेखारी हलणे हल उस्ताद दुआ कर तो चाचो खेरन सां सिंधु के वठी चे तो मुझो टेंशन लहे खेर सां आरफ फकीर अची वेंदो तूं उन लाइ परेशान छो आहीं तोखे उस्ताद ख़बर ही कोने तो बहाल खान केडो गंदो माण्हू आहे मां जेकी बहाल जे अखियुनि में कावड़ ॾिसी आयो आहियां न उहा मूंखे ख़बर आहे बहावल खे ॾावण मूंसां ॾेई सघे थो तूं चई त वञी मां मूंसां सां ॻाल्हायां उस्ताद जेको माण्हू मूंसां सभु वास्ता ख़तम करे वियो आहे उन माण्हू सां कहिड़ी उमेद रखी सघे थो अहिड़े माण्हू सां मदद घुरण असांजी कमज़ोरी हूंदी इन जो मक़सदु हूंदो त असां हुनजे आॾो कमज़ोर आहियूं मां एतिरो कमज़ोर न आहियां जो बहाल ऐं वक़्त सां मुंहुं न ॾेई सघां जेकॾहिं तूं मूंसां खां मदद नथो घुरण चाहीं त मां तोखे अकेलो कोन छॾींदुसि खेरन सां चाचो सिंधुअ खे हिते घर वठी आयो न पोइ बहाल असांजो कुझु बि बिगाड़े नथो सघे ख़ुदा कंदो त शाम ताईं आरफ फ़कीर खेर सां अची वेंदो दुआ कयो उस्ताद तो चाचो पंहिंजी परेशानी ऐं मुंहिंजी परेशानी ख़तम करे बुझाता अदा काने हनवे मुझे किथे किथे गोलेवा तू जो चले वे अदा बुझा हर हर नेड़ बिना हर हर नेड़ बिना तोले मुझे कुछ जमन रुना तालई हला मुआ तोखे थियो छा आहे मुझे घर में लोटी जा रोने देला भगो बैठो ए ये बैठो तू करे सजो दी ओ भाई बचुले हे पाहु तो है मेरे तो पैब के पड़ो भाग ले जो अरे साले का आचा न के इन भागे के बनी गोले से बाहर है वो काढ़े आखिर काढ़े ली में मुझे भागे गुम गयो वा बोली में गोने पूछना वो घर में अचे ही न थोने भागो अचे तो वरी हलियो तो वने मुखे ते अकेलो फिटी करे वयो वा खुदा जी का मोए के मार पैसे जको जको भगो बिठवा रो 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 हाणे दिल्ली में अचे त गलाटी वारो रसो मथी चीज त जे काॾे वञे न पोइ मां अचा पुठा कयासि मुंहिंजो भाउ जेसि ताईं लीमो न ईंदो मां कोन्हे वेंदुमि हिन घर मां हाणे निकुर अचे लीमो त मां तोखे घुराईंदमि न वेंदुसि मां मानी घणी आहे मूंखे अॻे मूंखे बुख घणी लॻी आहे असांखे पंहिंजे खाइण लाइ मानी कोन्हे हे आयो आहे मोत पर मानी खाइण ओ मां कान्हे वेंदुसि मानी खाइण मूंखे ॿियो केरु सुञाणे ई कोन वञी वञी पंहिंजे भाॼे जे बेगुल ॾे वो आदि चेर को पैसा ॾे बाक़ी त हारिया पैसा बाबा साईं हिन जथे मां त जान छॾाईसीं
पर इन शेरनी में जान केरु छॾाईंदो। जीअं ई ॿाहिरि निकिरनि त इहे निभागा अॻु वठूं बीठा ई बीठा आहिनि। मूंखे ख़बर नथी पए त शेरली जे दिमाग़ में हवा कहिड़ी भरिजी वई आहे जेको हर वक़्तु रुॻो असांखे होश मां कढण जी पियो थो कोशिशि करे। बाबा साईं जेसि ताईं शेर अली माण्हू न माराईंदो न तेसि ताईं हुनखे सुकून कोन मिलंदो। सही थो चईं अकबर, लॻे थो त असांजे ख़िलाफ़ शेर अली जा कंहिं कन भरे छॾिया आहिनि छो त हर ॻाल्हि में पंहिंजो ॾोही असांखे थो सम्झे। बाबा साईं शेर अली खे विहारियो हुन सां ॻाल्हियूं कयो या कयोसि हिकु हिकु हणी पोइ जान छुटंदी। करी सॼी ज़िंदगी फॾनि ऐं फशरुनि में गुज़री आहे ऐं हाणे मां चाहियां थो त बाक़ी ज़िंदगी असांजी फज़ीलत सां गुज़रे, पर यार लॻे थो असांखे सुकून सां रहण ई कोन ॾींदा। बाबा साईं ज़िंदगी सुकून जी गुज़ारण चाहियो था न त पोइ कंहिंखे विच में विहारे ॻाल्हियूं कयो। कोन ईंदो, कॾहिं बि कोन ईंदो, छो त शेर अली जे मथे ते हाणे जहिड़े जो जिन सवार आहे सो असांजी ॻाल्हियुनि में कॾहिं बि कोन ईंदो। तव्हां आखिर मूंखे छो अगवा कयो आहे? तव्हांजी दुश्मनी कहिड़ी आहे मूंसां? छोकिरी मुंहिंजी तोसां का बि दुश्मनी कान्हे का, मां सिर्फ़ हिन दरिया खान और तुरुअ खे पंहिंजी हैसियत ॾेखारण थो चाहियां। तव्हांजे जहिड़ो अगरि दरिया खान सां आहे त उन सां वञी पलान कयो, मूंखे हिते छो रखियो अथव? दरिया खान मुंहिंजी इज़त जो तमाशो करण पियो चाहे। जॾहिं हुनखे इहा ख़बर पवंदी त हुनजी मंग बहाव अगवा करे वियो आहे त 70 राजी में जेॾी महिल हुनजी बेइज़ती थींदी न तॾहिं हुनखे ख़बर पवंदी पंहिंजी हैसियत जी। जॾहिं हुनखे ताना तुनका लॻंदा न सॼो ॻोठ हुनखे बेइज़तो कंदो, तॾहिं वञी हुनजी औताक ते ॿुधाईंदोसांसि कंहिं बि गैरतमंद जी इज़त खे बदनाम करण जो अंजाम छा हूंदो आहे। जेसे ताईं दरिया खान खे इहो अहसासु नथो थिए ऐं मूं वटि हली नथो अचे तेसे ताईं छोकिरी मां तोखे कतई कोन छॾींदुसि। मां या नाइंसाफ़ी कॾहिं बर्दाश्त न कंदसि। तो अगरि मूंखे आज़ादु न कयो त मां रड़ियूं करे सॼे पाड़े खे गॾु कंदसि। हिते तुंहिंजूं रड़ियूं ॿुधण वारो केरु बि नाहे। हिन तो मूंखे हद खां वधीक तंग कयो, मजबूरनि मां तुंहिंजा हथ ॿेर ॿधी वात ते कपिड़ो ॾेई छॾींदोसांइ। सुठो हिन में अथई, चुप करे वेही रहो, तोखे कुझु बि कोन थींदो। सिर्फ़ु हुनखे ॿुधाइण थो चाहियां तुंहिंजो नंग मूं वटि आहे। जंहिं ॻाल्हि जो ख़ौफ़ हो उहो ई थियो। पर दरिया खान न मूं बहाल खे ॾाढी सम्झाइण जी कोशिशि कई, पर यार हुन मुंहिंजी हिकु ई न ॿुधी। चाचा बहाल रुगो हथियार जी ॿोली सम्झंदो आहे, हाणे उनखे हथियार जी ज़बान सां सम्झाइणो पवंदो। दरिया खान सख़्तु क़दम जे खणण खां पहिरियां ॻाल्हियुनि जे वाट खे दरगुज़र नाहे कबो। उस्ताद ॻाल्हियूं उन सां कबियूं आहिनि जेको ॻाल्हियुनि में ईंदो, पर बहाल अहिड़ो बेवकूफ़ आहे जो कंहिंजे बि ॻाल्हियुनि में ईंदो ई कोन। त पोइ तूं ई ॿुधाए उस्ताद अहिड़े माण्हूअ सां ॻाल्हियुनि करण में फ़ाइदो कहिड़ो? दरिया खान पुट वरी बि कुझु दोस्तनि खे विच में आण जीअं हू बहाल सां ॻाल्हाए बहाल जी मयार लाहे। चाचा मां बहाल ॾे मीर जी मदद लाइ वियो हुउसि, मुंहिंजी बहाल सां का सिधी दुश्मनी कोन्हे। चाचा बहाल उन हद ताईं निकिरी वियो आहे, छा उहो कंहिं दोस्त जी ॻाल्हि ॿुधंदो? वरी मां कोशिशि कंदुसि त उन मामले खे ॻाल्हियुनि जे ज़रिए हल करे छॾियां। चाचा ज़ारी ॻाल्हि आहे, अगरि जे बहाल ॻाल्हियुनि में नथो अचे न इज़त जी ख़ातिर मां सिर्फ़ु ॾियण बि ॼाणा थो त वठण बि ॼाणा थो। हीर मालिक साईं जा लख एहसान त तुंहिंजो मसलो हल थी वियो। सुडल मसलो हल अञा न आहे छो? चाचा बावल खे थोरो ज़िद तां लाथो ज़रूर आहे। वीर आस्ते आस्ते हाणे बहावल जी कावड़ तो मथां घटि थींदी पई वञे। नज़ीर जेसी ताईं चाचा बावल सां इहो वक़्त जहिड़ो शैतान माण्हू गॾु आहे न तेसी ताईं उनजी कावड़ ख़तमु कोन थींदी। मीर जे तूं चवीं न त ॼऊंसि हिन वक़्त खे घुमरी थोरो जेकॾहिं असां वक़्त खे कुझु चयो न चाचा बावल होश में आहे वरी मुंहिंजे पोयां इन करे फ़िलहाल वक़्त खे कुझु बि न चयो। वीर तूं भली वक़्त खे कुझु न चओ, पर इहो वक़्तु शैतानी खां कोन मुड़ंदो। जॾहिं असां हुनखे को मौक़ो ई न ॾींदासीं त पोइ उहो असांजे लाइ कहिड़ी शैतानगिरी कंदो?
घणी जो तव्हां वक़्त खे मौक़ो न ॾियो पर इहो वक़्तु तव्हां लाइ मसला ज़रूर पैदा कंदो। मूंखे ख़बर आहे सोडल, इहो वक़्तु मूंखे हर हाल में मारणु चाहे थो, पर एसी ताईं हू पंहिंजे हर मंसूबे में नाकाम थींदो आहे। मूंखे इहा बि ख़बर आहे त उहो ॿीहर चालू खेॾण खां कोन मुड़ंदो। चाचा बावल जा कन भरींदो रहंदो, पर फ़िलहाल असांखे वक़्त खे कुझु बि न आहे चवणो। छो त जेकॾहिं असां वक़्त खे कुझु चयो न, चाचा बहावल वरी नाराज़ थी वेंदो ऐं मां इहो सभु नथो चाहियां। फ़िलहाल असांखे वक़्त खे कुझु बि न आहे चवणो। लालू, हाँ तूं असांजे ॻोठ में वॾो सियाणो ऐं सभिनी खां वॾो सियाणो। अकुल वॾो अथमि पियो, अकुल वॾो अथई, गोॾनि खां वहियो थो वञे। गोॾनि जा बाचको भरे पियो घर में अकुल जो। हा, इहो जेको अकुल अथई न, इन अकुल मां थोरो अकुल कढी मूंखे इहा सलाह ॾे त मां बचुल खे मोबाइल वठी ॾियां। पर बचुल ताईं मोबाइल पुॼायां, बचुल मूंसां कचहरी करे, मां हुन सां कचहरी कयां। पर यार मोबाइल वठां कीअं? मूं वटि त टको बि कोन्हे, को रुपयो खीसे में कोन्हे। ख़बर थी मुआरो पुट मूंसो कमाए कोन, मां सॼो ॾींहुं घर में पियो लोड़ियां। ओ अण सुधरियल जा पीउ जॾहिं मूंसो नथो कमाए, पर तूं बि वधी तो सॼो ॾींहुं ॻोठ में लूज़ पो कंदो। मोबाइल जा पुराणी था ॻाल्हायां, शर्म कोन थो अचेव? छो दिल त आहे न, दिल होना चाहिए। जवान उम्र आहे, की रखिया ॿुधो कोन अथई छा? आयो पंजाबी फिल्म वारो गानो केॾो ॿुधाई जोड़े। बचुल त मुंहिंजी उम्र जी आहे, मां कहिड़ी नंढड़ी निंगरी फासा या बचल तुंहिंजी उम्र न शनाख्ती कार्ड जे मुताबिक़ मूं तोखां 13 साल नंढी आहे। शनाख्ती कार्ड बि ॾिसी थो जा नातरा में। इहो ई त मां ख़बर आहे। भला सलाह त ॾे न, त कीअं इहो कमु थिए, मुंहिंजो घर जो घाट बि हले ऐं ख़र्च पको बि निकिरे। हिकिड़ी ॻाल्हि दसे ॿुधाईंदोमांइ, पर हाणे ॻाल्हि ॿुध। मुंहिंजी सलाह वठण ते पोइ कमु थी बि थिए। सलाह बाक़ी छा जे लाइ ॾाढी धोणा सवेर खां राति जो केॾी महिल बि इहो मूंसो घर अचे न, हा ज़रूर मोबाइल किथे न किथे रखंदो हूंदो। हा सही। उहो जंहिं महिल अचे, हा मोबाइल खण तूं। सही। मोबाइल जो कवर मटरा, कवर मटराई जे कवर मटराइण जा ॾोकड़ न थिए, मूं वटि मुंहिंजो वॾो कालो किरिना मिर्च जो दुकान आहे, चईं देर मां तोखे पुहे ॾोकड़ ॾींदुसि। हा कवर मटाई। इल्ज़ाम ख़बर थी कंहिं ते हणाए? कंहिं ते? मखण ते। मखण त घर अचे ई कोन थो न भागो। मखण अचे हा त तोखे तुंहिंजे ते जेको घणा अथई 33,333 रुपया वापसि न ॾियूं। हाणे ॿुध, मखण भली घर में न अचे, मखण जो चौंपल घर में को रखियल अथव पुराणो? हा पियो आहे। बस उहो राति जे टाइम ते चौंपल जा इहे ठाहे निशान, सुबुह जो चओ पुट खे बाहि निशान ॾिसो कंहिंजा पहिरीं ॿुधाईंदो त मखण घर में आयो। बस जी सलाह अड़े वॾो अकुल विड़ायो थी मन। मखण जा चौंपल खणी मां उन ते निशान ठाहियां, दर ताईं हलिया वञा। ठीकु आहे, पोइ सुबुह जो वरी हुनखे उथारियां, मूंसां खे भाई ॾिस तुंहिंजी मोबाइल बि खजी वई ऐं हे चौंपलनि जा निशान मखण जा। पहिरीं ॿुधाईंदो त मखण चोर आहे। वाह वाह कजांसि लालू, वॾो दिमाग़ अथई, सफ़ा कुते जो दिमाग़। कुतो छा कुते पी दिमाग़ का अॼु असांखे दिमाग़। वाह बसि ईअं थो कयां, मूंसां जी मोबाइल चोरायां थो, पोइ चौंपलनि जा निशान थो ठाहियां। सही आहे, बाक़ी तुंहिंजा पैसा तोखे मिली वेंदा। मूंखे हाणे ॿ ॻाल्हियूं यादि कजे। हिकिड़ी मूंसे जी मोबाइल, इहो चौंपलनि जा निशान। चौंपलनि जा निशान इहो चवंदो वञे, मतिलबु सिरी वञे। मूंसे जी चौंपल ऐं मोबाइलनि जा निशान। मूंसे जी चौंपल न, मूंसे जी मोबाइल ऐं चौंपलनि जा निशान। ठीकु आहे, मूंसे जी मोबाइल ऐं लालूअ जा निशान। मूंसे जी मोबाइल ऐं लालूअ जा निशान। दादा छोकिरीअ खे पिलाए तो करे आयो? हा वक़्त छोकिरी खे पिलाए तो करे आयो। हाणे जॾहिं तिरू खे ख़बर पवंदी न, सहकंदो अची लहंदो। पोइ मां हिन कमीने खां पुछंदुसि पराई इज़त जे तमाशो पढ़ाइण जो छा अंजाम हूंदो आहे। नज़ीर अहमद ऐं अमीर खे असां सज़ा ॾेई चुका आहियूं चाचा। बाक़ी रहियल आहिनि सोढल ऐं दरिया खां। इहो सोढल आहे, ठो न अॻियां न पोयां, जिथे मिलियो विझंदासीं त धूड़ बूथ में। बाक़ी इहो दरिया खां पंहिंजो पाण खे अलाए छा थो सम्झे, इन खे ॿुधाईंदुसि त बहावल उहो बिल्डोज़र आहे, माण्हू त छा पर पत्थरनि जो अवसर मोकर चंदो आहे। मूंसां असां सजावल खे चुकाइण में नाकाम वियासीं। हाणे तूं ॿुधाए त सजावल जो छा कजे? हुन सां छा कजे या छेड़ो आहे? नवाब खान छोकिरी बहावल जी निकिती, उनखे खयो मीर ऐं पनाह ॾिनी सिजावल खान।
भई हुन सां असांजो कहिड़ो पलांद रहिजे थो जो सिजावल ख़ान सां छेड़ो आहे। मां हिन मसइले जी ॻाल्हि कोन थो कयां। हिन खां पहिरियां असांजा सजावल ॾे इलाही पलांद रहियल आहिनि। पुराणनि पलांदनि खे छॾियो। मां त चवां थो तव्हां सिजावल ख़ान सां हथ मिलाए हिकु थी वञो। नवाब ख़ान उन में तव्हांजी बि ज़िंदगी सुकून सां गुज़रे। मूंसा तूं ॿुधो कोन अथई त ॿ शींहं ॼेले में न आहिनि छा था? नवाब ख़ान तव्हां त ॿिनि शींहनि जी ॻाल्हि था कयो, पर हिते त तमामु घणा शींहं पैदा थी चुका आहिनि। बाबर ख़ान चवे थो मां शींहं आहियां, ऐं मीर चवे थो मां बि शींहं आहियां, ऐं मथां वरी शेर अली बि पाण खे शींहं थो सॾाए, ऐं उन बि शींहं वांगुरु गजगोड़ करणु शुरू करे ॾिनी आहे। हाणे तव्हां ई ॿुधायो कहिड़े शींहं खे ख़तमु करे कहिड़े खे ख़तमु कंदा? सम्झा थो त हाणे तूं ख़ाली कारतूस वठी चुको आहे। मूंसां तो मां हाणे कंहिं बि फायर जी उम्मीद नथी रखी सघी। नवाब ख़ान तव्हांखे त ख़बर हुई शादी खां पोइ इंसान जूं ज़िम्मेवारियूं वधी वेंदियूं आहिनि, ऐं मां हिननि फॾनि वारी ज़िंदगीअ खे अलविदा चई सुकून जी ज़िंदगी गुज़ारणु चाहियां। वक़्त जेको मां हिंमत ताईं ख़ामोश हुयुसि न पंहिंजी धी न्याणी जे करे सोचींदो रहियुसि त मां जे दुश्मननि जे हथां मारिजी वियुसि त मुंहिंजी धी जो छा थींदो। हाणे जॾहिं उहा राणी मुंहिंजी न रही आहे, पंहिंजे मुड़ुस मीर ॾे हली वई आहे, हाणे त मां आज़ाद आहियां। चाचा साईं अञा बि आज़ाद न आहियूं जेसि ताईं इन मीर खे नथा लेटायूं। न वक़्त हाणे मीर खे नाहे मारणो, हाणे उन्हनि खे मारणो आहे जिन मीर जो साथ ॾिनो आहे। उन्हनि सां अहिड़ो हशर कंदासीं, उन्हनि जो हशर ॾिसी मीर जा लिंग ई कांडारजी वेंदा। दरिया ख़ान खां पोइ वारो हूंदो नवाब ख़ान जो। चाचा साईं नवाब ख़ान सां त असां ठाह करे चुका आहियूं। मूं कंहिंसां बि ठाह नाहे कयो। अरे रे तूं छा थो सम्झी मां पंहिंजे पुट जे कातिल सां ठाह कंदुसि? कतई कोन कंदोसांसि। चाचा नवाब ख़ान त असांजी मदद कई आहे। नवाब ख़ान असांजी मदद नाहे कई, पर सजावल सां दुश्मनी जे करे असांजो साथ ॾिनो अथई। ठीकु आहे चाचा, जीअं तव्हांखे मुनासिब लॻे। उन खां पहिरियां तव्हां दरिया ख़ान जो छा सोचियो आहे चाचा? जहिड़े तरीक़े सां मीर जो साथ ॾेई दरिया ख़ाननि असांखे 70 आजी में बदनाम कयो आहे, जैसे ताईं मां दरिया ख़ान खे बि 70 आजी में बदनाम न कयो तेतर सुख जो साह न खणंदुसि, न वरी न छोरीअ खे वापसि कंदुसि। जेतिरो मां बदनाम थियो आहे न एतिरो इन तुरुअ खे बि बदनाम कंदुसि। दरिया ख़ान खां पोइ नंबर ईंदो इन सिजावल जो, सिजावल खां पोइ इन नवाब ख़ान खे ॾेटाईंदासीं। चाचा मुंहिंजो साथ हर कदम ते तव्हां सां गॾु हूंदो। जीअं ई तव्हां चाहियो था उहो उएं ई थींदो। चाचा असां मीर सां साथ ॾिनो, उन पलांद में बहाल मुंहिंजी सोट सिंधुअ खे खणी वियो। थाणे ते हली बहावल खिलाफ़ अगवा जो केस था दाख़िल करायूं। इन सां वधीक बदनामी थींदी, ऐं पुलिस मुंहिंजी सोट खे कोन छॾाए सघंदी। पोइ अहिड़ो माण्हू ॻोल्हियो जो बहावल जे मथां ज़ोर रखे ऐं छोकिरीअ खे आज़ादु कराए। दरिया ख़ान बहावल मूसा जो चवण वठंदो, बाक़ी ॿिए कंहिंजो कोन वठंदो। नज़ीर मां मूसा खे इन बारे में न चवंदुसि। मूसा सां तव्हां न, पर असां वञी ॻाल्हाईंदासीं। पहिरियों मां बहाल सां सिधो थो ॻाल्हायां, पोइ ॾिसूं त हू चए छा थो। तव्हांजो बहाल जे साम्हूं वञण सां जहिड़ो थी सघे थो। सारंग मूंखे ख़बर आहे त मुंहिंजे वञण सां या साम्हूं अचण सां बहाल वॾो गंद कंदो, पर मां ॿार न आहियां। मां सभु कुझु बर्दाश्त कंदुसि, उन खां पोइ इन वक़्त खे थंभे खणी ईंदासीं। दरिया ख़ान
मुंहिंजो पान इन कमीणे वक़्त ॾे पलांद रहियल आहे। छोकिरीअ खे आज़ाद करण खां पहिरियां को बि अहिड़ी ॿाराणी हरकत न करे, न त बहावल छोकिरीअ खे माराए बि सघे थो। उस्ताद मां ई दरिया खान वञी बहावल सां था मिलो ऐं बाक़ी तव्हां सिंधी संगत वञी मूंसां सां मिलो। ठीकु आहे उस्ताद, इहा बि कोशिशि करे था ॾिसूं। तूं हिन घर मां मूंखे बि कढाइण चाहे न, इठई मुंहिंजो नमूनो। हाणे जेकॾहिं मुंहिंजी ख़िदमत कंदी रहंदी त सुखी रहंदी, न त मूंसां जे हथों कुटाईंदी मां। मूं सभु ॾिसी छॾियो, तो तमामु सुठो ड्रामो कयो, पर तो मुंहिंजी अदाकारी अञा ॾिसी किथे। जेकॾहिं तोखे अदाकारी करणी आहे त वञी फिल्मुनि में करे, बाक़ी ये मुंहिंजे साम्हूं तुंहिंजी अदाकारी कान हलंदी। इन जे करे सित छॾ ऐं हार मञ, पाण बि इज़त सां रह ऐं मूंखे बि हिते इज़त सां रहण ॾे। बेगुल कयूं त भलाऊं बि पासो कयूं आहिनि, तूं बि खणी कर पासो। पुफी मूं त सोचियो हुयो त तूं इज़त सां मुड़ी वेंदी है, पर किथे हाणे मूंखे बि तव्हां वारा इहे ई मकर करना पवंदा। तुंहिंजा मकर मुंहिंजे साम्हूं हलण वारा न आहिनि। इहे तो मकर करे ॿियनि खे बेअकुलो बणायो हूंदो, मूंखे न बणाए सघंदीअ। पर मूंखे हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में अचे थी, तूं ईअं कोन मुड़ंदीअ। तोखे मूंसा जे हथों मार खाराइणी पवंदी, खल तुंहिंजी लाराइणी पवंदी। तो चयो फिल्म लिखजी वई, हाणे बसि मूंसा अचे उनखे फिल्म ॾेखारियो। इहा त राति ख़बर पवंदी त मूंसा जा हथ कंहिंजे वारनि में था अचनि। मुंहिंजी इज़त कंदो आहे, पुपी आहियां। सर तव्हांखे हिते ॿीहर अचण जो लख लख मुबारक। ख़ैर मुबारक मुसोजरा, ख़ैर मुबारक। सर असांखे पक हुई तव्हां हिते ज़रूर वापसि ईंदो। जुमन असांखे ड्यूटी करणी आहे बाबा, पोइ किथे बि पोस्टिंग थिए। सर हिते ड्यूटी करण जो मज़ो ई पंहिंजो आहे। जेका पहिरीं तव्हां ड्यूटी कंदा हुयो न सोजरा, हाणे उहा न थींदी। हाणे ईमानदारी सां ड्यूटी करणी पवंदी। नवाब खान जी कमदारी न आहे करणी। सर नवाब जे माण्हुनि जे मथां थोरी बि सख़्ती कंदासीं त हितां तव्हांजी ॿीहर बदिली कराए छॾींदो। नवाब खान पहिरीं बि मुंहिंजी बदिली कराए चुको आहे। जेकॾहिं ॿीहर कराई को मसइलो कोन्हे को, पर सभिनी खे कम कानून जे दायरे में रही करे पोइ करणो आहे। सर तव्हां जेको असांखे हुकुम ॾींदा आहियो न, असां उन ते अमल कंदा आहियूं बाबा। अॼु खां पोइ कानून सभिनी जे लाइ बराबरि हूंदो सोजरा, ऐं सभु असीं ईमानदारी सां ड्यूटी कंदासीं। अमीर ऐं ग़रीब लाइ इंसाफ़ बराबरि हूंदो। कोई छो न मूंखे हिते 5 ॾींहं रहणो पवे। मूंखे न हुई ख़बर त मूंसा शादी खां पोइ हथियार हथनि मां फिटा कंदो। इन खां बहितर न हो त बाबा साईं तव्हां मूंसां शादी न करण जो। एजाज़ मूंसा खे त मां ईअं ख़ामोश विहण कोन ॾींदुसि। मूंसा खे मैदान में हर हाल में लहणो पवंदो। बाबा साईं मूंसा इरादे जो पक्को आहे, जेको हुन फ़ैसिलो कयो आहे न तव्हां कोन हटंदो। इन ख़ाली हथियार में बारूद कीअं भरणो आहे इहो मां तोखे ॿुधाईंदुसि। वरियाम कुझु सब्र कर। ॾिसां त हिन सजावल मीर ऐं मूसा जा हथियार हिक ॿिए जे साम्हूं कीअं था थियनि। राणी मां थोड़ी देर जे लाइ ॿाहिरि थो वञां, ज़रूरी कमु आहे, जल्दी मोटी ईंदुसि, तूं परेशान न थी जाए। मीरा अञा माहौल ठरियो न आहे, तोखे 2-3 ॾींहं घर में छो थो वेहीं? राणी अहिड़ी का बि ॻाल्हि न थी, हुनजे लाइ तूं बेखौफ़ रह। बाबा हितां होश विञाए वियो आहे, उन ॻाल्हि खे अञा 1 ॾींहुं बि न आहे गुज़रियो। राणी जेकॾहिं चाचा खे मारणो हुजे हा न, तूं असांखे ज़िंदा कोन छॾिया। अञा वक़्तु बाबा सां गॾु आहे। तूं छा थो सम्झी त वक़्तु बाबा जे कन भरण छॾे न हूंदा? वक़्तु मुंहिंजो सोट आहे, मां हुनखे चङी तरह सुञाणा थी त हू असांजे लाइ केतिरी शैतानगिरी कंदो। राणी माना वक़्तु जे दुख चढ़ंदो त न ई चाचा बहावल जे साम्हूं ईंदुसि। मेरे छा भला तोखे ज़रूरी कमु आहे छा जंहिं लाइ तोखे वञणु लाज़मी आहे? राणी राणी मुंहिंजी राणी सम्झण जी कोशिश कर। जेकॾहिं असांखे कुझु हिते रहणो आहे त पोइ छा असां सिजावल जे ॾिनल सामान ते ई गुज़र कंदासीं? मां वञा थो कंहिं दोस्त ॾे, हुनखे पैसा ॾेई मोटी थो अचां। घर जो कुझु सामान खुटल आहे, बस वो सामान लिखराए वापस मोटी ईंदुसि, शहर कोन वेंदुसि। ठीकु आहे मीरा, जेकॾहिं घर जे सामान जे लाइ वञे थो त तोखे मोकल आहे, पर मोटण ई कजे। राणी मां कोशिशि कंदुसि तूं जल्दी मोटी अचे, पर जेकॾहिं देरि थी वञे न परेशान न थी जाए, ठीकु आहे? सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।